सिंध एरीकेशन मुतहद फिल्ट्रेशन मरकज़ी जे ऐलान ते समूरी सिंध जा सुजावल में भी एरीकेशन जे मुलाज़मन एरीकेशन कॉलोनी का पत्थर नाके ताईं हाजी मुज़फ़र अली लगारी मुमताज़ अली लगारी की अगवानी में एहतजाजी मुज़ाहरो करे रैली कढी। मुज़ाहरो कंदे उन मौके ते चयो त सालनि खां ऑफिसनि जा चकर काटण बैदि भला आख़िर 4 फौती कोर्टनि जा आर्डर फ़ौत थियल मुलाज़मनि जे औलादनि खे मरकज़ी अगवान हाजी मुज़फ़र अली ऐं संदसि साथियुनि हथां नौकरियुनि जा आर्डर पूर्ण ॾिना विया। जंहिं बैदि मुज़ाहिरनि हाजी मुज़फ़र अली लगारी मुमताज़ अली लगारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असां इहो एहतजाज अॼु 30 मरहले में दाख़िल कयूं पिया, पर आबपाशी एला अमलदारनि सिंध हुकूमत को बि नोटिस नाहे वरितो। इन्हनि चयो त मुतालबनि जी मञता लाइ अॼु एहतजाज जारी रखियो वेंदो। रिपोर्ट राज पठान, शाहीन न्यूज़, सुजावल। मुसलसल असीं एहतजाज में आहियूं, तहरीक में आहियूं ऐं तव्हांखे जसो हुजे तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ निकिता आहियो। हमेशह हक़ इहे कंहिंसे इहे कोन मिलंदा आहिनि, पाणे कोन मिलंदा आहिनि, पंहिंजे घुरण सां कोन मिलंदा आहिनि, पर जदोजहद करण सां मिलंदा आहिनि। हे तव्हां रोडनि ते निकिरी आया आहियो। हे सिर्फ़ु सुजावल शहर जा माण्हू कोन्हे, हे तव्हां ॾिसो को शाबंदर जो हूंदो, को जाती जो हूंदो, को बठोरे जो हूंदो, सभु वण काठी किथां किथां खां सभु गॾु थिया आहिनि। हे मुलाज़िम वीचारा ग़रीब पंहिंजो भाड़ा ख़र्च करे ते पहुता आहिनि। इहो इन जे करे आया आहिनि त असांजो हक़ आहे, उहो हक़ असांखे ॾियो, हक़ घुरण आया आहिनि। तव्हांजी जदोजहद खे सलाम आहे ऐं इहो तव्हांजी बंदी इताद रहंदो इंशाअल्लाह ताला ऐं कामयाबी तव्हांजी।